अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सिंधी ड्रामा छो घटि पिया हलनि हिन दौर में सिंधी ड्रामा छो घटि पिया हलनि। दोस्तों इन जे बारे में मां तव्हांखे अॼु जे हिन वीडियो में ॿुधाईंदुमि त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वधां ऐं शुरू थो कयां अॼु जो वीडियो। दोस्तों पहिरियां ड्रामा जेके हूंदा उहे धमाकेदार ऐं फुल एक्शन हलंदा ऐं हिन महिल फुल एक्शन ड्रामा नथा हलनि। उन्हनि ड्रामनि ते पाबंदी अची वई आहे। छो? पहिरियां जीअं त फुल एक्शन पथर ड्रामो वकोड़ियल वजूद पंहिंजा परावार, इन्हनि ड्रामनि जहिड़ा हाणे ड्रामा छो नथा हलनि ऐं ड्रामा घटि छो था हलनि सिंधी। दोस्तों इन जो कारण इहो ई आहे त सिंधी अदाकारनि जी हिन महिल बजट उन्हनि खे घटि ॾिजी थी वञे ऐं उहे जेको आहे सो घटि बजट ते कमु नथा कनि। जीअं त घणा ई अदाकार आहिनि उहे हाणे ड्रामनि में कमु नथा कनि। उन जो कारण कहिड़ो आहे? उन जो कारण इहो आहे त उन्हनि खे बजट घटि थी मिले। दोस्तों आज़म मैंगल बि हिन महिल ड्रामनि में कमु नथो करे, छो त उनखे बि ख़बर आहे त सिंधी ड्रामनि में बजट एॾी न मिलंदी, बजट घटि मिलंदी। हिन महिल आज़म मैंगल जो हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे, उर्दू ड्रामो आहे जंहिं ड्रामे जो नालो आहे रूए इश्क। उहो बि तमामु जल्द तव्हांखे ॾिसण में ईंदो। दोस्तों सिंधी अदाकार बि ॾुखायल आहिनि त असांखे बजट घटि में असांखे ड्रामा ठाहिया था वञनि, छो त हिन महिल महांगाई जो दौर वधी वियो आहे ऐं महांगाई हिन महिल तमामु घणी वधी वई आहे। इन जे करे सिंधी अदाकारनि खे बजट घटि थी मिले ऐं ड्रामा बि हिन महिल घटि था ठहनि। दोस्तों ॻाल्हि कजे नवनि ड्रामनि जी त नवनि ड्रामनि में शामिल आहिनि हिकु त दर्दनि जो देश जंहिंजो प्रोमो ऐं टीज़र बि लॉन्च कयो वियो आहे, ऐं ॿियो आज़म मैंगल जो रूए इश्क, टियों लॾो पाॾे ते, ऐं ॿियो बि हिकु ड्रामो आहे जेको सिंध टीवी ते लॉन्च कयो वेंदो ऐं उन ड्रामे जो नालो आहे पाणी मंझि पसाव। इहो ड्रामो तमामु जल्द तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं दोस्तों तव्हांखे कहिड़े ड्रामे जो इंतज़ारु आहे? दर्दनि जो देश ड्रामे जो, या आज़म मैंगल जो ड्रामो रूए इश्क जो, या लॾो पाॾे ते ड्रामे जो, या पाणी मंझि पसाव ड्रामे जो? कहिड़े ड्रामे जो घणो इंतज़ारु आहे? कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं वीडियो सुठी लॻी हुजे त तिनखे लाइक कजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुदस्सिर अली टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।